अल्लाह फरमायो हबीब असां तव्हांखे असां तव्हांजे ज़िक्र खे तमाम बुलंद करे छॾियो आहे। रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात जी उमिरि 25 साल या 23 साल। मक्के वारनि चयो त रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात सादिक बि आहिनि, रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात अमीन बि आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जो किरदार निरालो बुलंद अखलाक रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो व इन्नका लअला खुलुक़िन अज़ीम। हबीब असां तव्हांखे बुलंद अखलाकनि जो मालिक बणायो आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात मुस्तफ़ा करीम के कमाल अता फरमाया। मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरकात के जेके सिफ़ात मिलिया, जेके रब करीम जी ज़ात बाबरकात मेहरबानियूं फरमायो, ॿियनि जे मथां एॾियूं मेहरबानियूं न थियो। असां गुनाहगारनि जे मथां मेहरबानियूं थियो जो असां मुस्तफ़ा करीम जा उम्मती आहियूं। वो महबूब करीम अमर खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जेका मुस्तफ़ा करीम जी कुआरा शाम मुल्क में उन जो मुर्स वापार कंदो हो, वापार में मशगूल रहंदो हो। उन जो इंतकाल थी वियो आहे, जेको मक्के खां सामान खणी करे ऐं शाम मुल्क ॾे वञी खपाईंदो हो। रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात जे लाइ अमर खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा सोचो त इहो सादिक बि आहे, इहो अमीन बि आहे। छो न इनखे चइजे त मुंहिंजे मुर्स जो जेको सामान आहे उहो सामान मक्के खां शाम मुल्क जे तरफ़ खपाए अचे, मां मुआवज़ो ॾियण जे लाइ तयारु आहियां। रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात आया, उहो सामान खयो अमर खदीजतुल कुबरा जो। जॾहिं शाम मुल्क जे तरफ़ इरादो फरमायो वञण जो, जॾहिं इरादो फरमायो त मैसर नाले हिकिड़ो शख़्स हुआ जेको अमर खदीजतुल कुबरा जो गुलाम हुआ। मैसर खे चई हिन महबूब जो तोखे ख़्यालु रखिणो आहे, हे महबूब तो सां गॾु हले थो, हिन जो तोखे ख़्यालु रखिणो आहे हर हाल में। हाणे उहो मैसर रसूलुल्लाह सां गॾु उहो सामान खणी करे मक्के जे पाक शहर खां शाम मुल्क जे तरफ़ जॾहिं रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात ऐं मैसर नाले उहो शख़्स रवानो थियो आहे त रस्ते में ॾिसे थो मैसर त जाते जाते गर्मी पई थिए, जिथे सिज जी तपश पई थिए उते मुस्तफ़ा करीम जे मथां ककर छांव करे हली रहिया हुया। मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरकात जे मथां ककर छांव करे हली रहिया हुया। जॾहिं शाम जे मुल्क में पहुता, उतां जे शहर जो नालो बुसरा, बुसरा जे इलाइक़े में निस्तूरा नाले हिकिड़ो ईसाई हो जंहिंजी ख़ानगाह हुई, जंहिंजे ख़ानगाह जे भर में हिकिड़ो वण हुयो। उते मैसर ऐं रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात आया। रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात उन वण जे हेठां वेठा, उन वण जे हेठां वेही रहिया। निस्तूरा मैसर खे सुञाणींदो हो। निस्तूरा पुछे सो मैसर हे केरु शख़्स आहे? मैसर चए थो हे बनु हाशिम जो चश्मो चिराग आहे, हिन जो नालो मुहम्मद करीम आहे। रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात जे वण जे हेठां वेठा। निस्तूरा चयो मां तौरात में पढ़ियो आहे, मां इंजील में पढ़ियो आहे त इन वण जे हेठां ॿियो कोई बि न वेहंदो। जेकॾहिं इन वण जे हेठां को वेहंदो त अल्लाह जो आख़िर ज़मान नबी वेहंदो। ॾाढा सुभान अल्लाह, आख़िर ज़मान नबी अचे वेहंदो। निस्तूरा मैसर खे चवे थो त मां जेके जेके ॻाल्हियूं पढ़ियूं इन महबूब में मूंखे नज़र अचनि थियो। निस्तूरा चवे थो मैसर मुंहिंजी अलाए हयाती हुजे अलाए कोन हुजे, 40 सालनि खां बाद में इहो महबूब नबूवत जो ऐलान कंदो। काश मुंहिंजी हयाती हुजे हा त मां ज़रूर इन जे मथां क़ुर्बान थी दीन
दीन जे बारे में कुर्बान थी रसूलुल्लाह ते ईमान वाने दीन जे मथा जान सार थी करे ऐ रसूलुल्लाह जे दीन के बचाया कुर्बान थियण जे लाइ मां तैयार थी वञा काश जे हुजे हा पर ये अलाए आहे अलाए कोन मैसर मां तोखे दसे थो छॾिया हिन महबूब खे हिकु मिंट बि पाण खां परे थियण न ॾिजां हे महबूब थी जॾहिं नबूवत जो ऐलान करे हिन जे मथां तूं कुर्बान थिजांइ रसूलुल्लाह जे मथां तूं ईमान आणिजां जान साड़ी कजां इंशाअल्लाह तुंहिंजा हिते बि बेड़ा पार थींदा त अॻिते बि बेड़ा पार थींदा मैसर रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात सां जॾहिं वरी मके जे तरफ़ मोटिया शाम मुल्क में जेको वापार वारो कमु हुयो सामान कपाइणो हुयो खपी वियो मोट ते जॾहिं रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात मके में पहुता अमर खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा मथा ही जाए ते माड़ ते चढ़ी करे बीठिया संगतियूं सहेलियूं भी आहिनि परे खां रसूलुल्लाह जो दीदार करण जे लाइ उहे इंतज़ार में बीठियूं के अचे ॻाल्हि कई ए अमर खदीजा अॼु तोखे एॾो नफ़ो मिलियो आहे एॾो नफ़ो मिलियो आहे जो ज़िंदगीअ में कॾहिं तोखे अहिड़ो नफ़ो कोन मिलियो हूंदो छाजे करे जो मुस्तफ़ा करीम उहो वापार करे आयो हो जॾहिं रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात अचनि पिया मथा ककर छांव पियो करे ककर छांव करे पियो हले अमर खदीजतुल कुबरा खां उहे संग प्यारियूं पुछा थियूं कर त ए अमर खदीजा ही केरा इनखे के फारसी वारे ॾाढी प्यारी ॻाल्हि कई आहे चवे थो कीस बने कीस ते अज़ दूर बेदह आमिद हथ मथे करे सुभान अल्लाह कीस बने कीस ते अज़ दूर बेदह आमिद नूर अल्लाह से अज़ हक ताला ए खदीजा है केर वाके जो पुटवा एॾो सोनो परे खां अची रहियो आहे अमर खदीजतुल कुबरा फरमाए थी अल्लाह जो नूर अल्लाह जे तरफा आयो आहे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अमर खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे दिल में चाहत थी वई चाहत थियण खां बाद में पाण न्यापा खणाई त मां इनखे पंहिंजे निकाह में आण थी चाहियां हे वसफ़न में भी भलो आहे अखलाकन में भी भलो आहे रसूलुल्लाह जी सना ऐं तारीफ़ पई हले अमर खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा सां मुस्तफ़ा करीम जो निकाह थियो आहे अबू तालिब वो निकाह